नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाह फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर व आतैना मूसल किताब वजअलनाहु हुदल लिबनी इसराईल हुदल लिबनी इसराईल अल्लाह तत्तखिज़ू मिन दूनी वकीला ज़ुर्रिय्यत मन हमलना मअ नूह इन्नहु कान अब्दन शकूरा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूशी पढ़ो बुलंद आवाज़ से। बुलंद आवाज़ से सलाशी पढ़ो फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लम।
मुझा भाइरो अजीजो दोस्तों ऐं बुजुर्गो 15 सिपारे मंझां किंदायतूं तव्हांजा तिलावत कयूं जिन आयतुनि में अल्लाह ताला सुने मोहम्मद अरबी करीम जे महराज जी तारीफ़ बयान कोन फरमाई आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ में साईं अब्दुल गफ़ार भंगवार साहब जे दावत ते पहिरियों दफ़ो मुंहिंजी हाज़िरी थी आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त जंहिं बि ॻोठ में विया आहियूं अदा ही ॻोठ फलाणे जे नाले सां फलाणे जे नाले सां फलाणे जे नाले सां, पर हिन ॻोठ में आया आहियूं त ही ॻोठ आहे साईं दाइम ख़ान भंगवार साहब जे नाले सां, वरी ॻोठ जो मालिक बि वेठो आहे। सुभान अल्लाह जी। ॿियनि ॻोठनि में असां मालिक कोन ॾिठा, अलाए कॾो का कंहिंजे नाले ॻोठ आहे कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सीन जी उमिरि में बरकतूं विझे, आमीन चओ। ऐं हिते जी हिन भंगवार साहबनि में मूं हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी, तमामु ख़ुशी आहे जो हिक ॿिए जे लाइ मोहबत एहसास अथव, हिक ॿिए सां मोहबत सां पेश अचणु, एहसास हिक ॿिए जो करणु, इहो बि नबवी अमल अथव। ओए या मके जा जाहिल जिन हुज़ूर खे न सुञातो, पर जिन सुञातो हुज़ूर खे, पोइ मेराज वारी राति हुज़ूर साईं उन्हनि जूं जायूं पंहिंजे नबूअत जे अखरनि सां जन्नत में ॾिसी आया। अर्ज़ु कयां त इहो माह रजब शरीफ़ जो महीनो आहे, हर महीनो अल्लाह खे प्यारो आहे, हर महीने खे अल्लाह ताला वॾी इज़त ॾिनी आहे, हर महीने जी इज़त आहे। नबी साईं जा फरमान आहे त रजब अल्लाह जो महीनो आहे, शौबान मां मोहम्मद जो महीनो आहे, रमज़ान मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे। साईं फरमायो त रजब महीने जो शान समूरनि 11 महीननि जे मथां ईअं आहे जीअं अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जो शान समूरनि दुनिया जी किताबनि जे मथां। साईं फरमायो त शौबान महीने जो शान समूरनि महीननि जे मथां ईअं आहे जीअं मां मोहम्मद जो शान 1.25 लख पैगंबरनि जे मथां आहे। साईं फरमायो त वरी रमज़ान जे महीने जो शान समूरनि महीननि जे मथां ईअं आहे जीअं अल्लाह जो शान आहे मख़लूक़ात जे मथां। रब जो शान मथे आहे, रमज़ान जो शान बि मथे आहे। ॿी रवायत में आहे त रजब नाले जन्नत में नहर आहे, जेको रजब शरीफ़ जा रोज़ा थो रखे, अल्लाह तबारक व तआला इन रोज़े जे बरकत जे सदके उनखे उन रजब नहर मां पाणी पियारींदो। ऐं हिन रजब शरीफ़ में वॾे में वॾी ॻाल्हि आहे त हिन महीने में अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबीअ खे 27 रजब जी राति महराज जो सैर करायो। ऐं हिन रजब जी 13 तारीख़ मुंहिंजे मुर्शिद सुहिणी अली साईं जी जो विलादत आहे। जे नज़र कंदे दुनिया जे तारीख़ ते त असांजा कंहिंसां इख़्तिलाफ़ कोन्हे, जे नज़र कंदे त हैदरी बि असां आहियूं, जे नज़र कंदे त हुसैनी बि असीं आहियूं, ऐं पाण हुसैनी आहियां। जे नज़र कंदे त असीं सभिनी खे मञींदड़ आहियूं, पर ईअं जीअं क़ुरान मञाईंदो आहे कोन्हे। माण्हू वीचारा नथा इन ॻाल्हि खे सम्झनि, मथो हणी हणी माण्हुनि सां असांजा मग़ज़ पूर्ण थी विया, माण्हू नथा सम्झनि, आहे कोन्हे। हाणे सुधरंदा भाऊ जिन खे रब घरंदो, असांजो कमु आहे वाइजो करणु। हा आहे न साईं, नबी साईं घणो वाइजो कयो आहे मके में, नबीअ जहिड़ो वाइजो असांजो वाइजो बराबरि आहे। हा साईं,
हुजूर जो वाइज़ मथे आए कोन्हे असीं ॻाल्हायूं वा तमामु पाणी अची आमना जो लाल ऐं जबले फारान ते क़ुरान पढ़े वा मुबारक मां नूर जूं लाटूं हुजूर मके में वाइज़ कयो शहर जंहिंमें हुजूर आहे शहर बि मान वारो हुजूर जो वाइज़ मान वारो जंहिंमां वाइज़ कई क़ुरान मान वारो जंहिंजी तौहीद तारीफ़ बि बयानु करे अल्लाह जी इज़त सभिनी खां मथे त बि माण्हू जिन खे हिदायत हुई से सम्झी आहे जिन खे हिदायत न हुई से न सुधरिया आहे कोन्हे जो हिदायत ॾियण ते आयो त अबू जहल खे हिदायत न ॾिनई कंहिंखे हिदायत अल्लाह ताला अबू जहल खे न ॾिनी हिदायत ॾियण ते आयो अल्लाह ताला हज़रत बिलाल खे ॾिनी आहे कोन्हे साईं बिलाल केरा शिकिल जो वीचारो सादड़ो मज़दूरी करण वारो बिलाल कारी हज़रत बिलाल जी सादी शिकिल वीचारो बातड़ो बिलाल हो अशहद जी जाइ ते असद चवण वारो चओ बिलाल शाहे काड़ो शान एडो मिलियो आहे हज़रत बिलाल खे छाला मिलियो भंगवारनि जे ॻोठ वारा इन लाइ बिलाल खे शान मिलियो जो बिलाल कलमू क़ुरान सुञातो मुहम्मद जी ग़ुलामी कयई पोइ अल्लाह ताला कराण खे न ॾिठो अल्लाह ताला उन जे ज़ात ॾे न ॾिठो छो त क़ुरान थो चए अय्युहन नास सुभान अल्लाह जो इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुअबन व कबाइल लितआरफू इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर जो क़ुरान सचो आहे क़ुरान सचो आहे कि न जिन न मञियो आहे 100 क़ुरान या मथे ते खणा उन्हनि जे घरनि में ॾचो आहे सुकून न हूंदो क़ुरान सां जेको फिटाईंदो सुकून में हूंदो जंहिं क़ुरान सां दिलि लाती चओ अमुन उन खे मिलंदो आहे कि न हाणे आहे तूं पढ़ियमि अल्लाह तो फरमाए रुए ज़मीन जा इंसान मां रब तव्हांखे पैदा कयो आहे आदम ऐं हवा मां वरी अव्हां में ज़ातियूं पैदा कयमि पारा पैदा कयमि कबीला पैदा कयमि अल्लाह फरमायो नज़र कर बाला न कबीले जी मां रब वटि इज़त आहे न ऊची ज़ात वारे जी मां रब वटि इज़त आहे न ऊचे ख़ानदान जी मां रब वटि इज़त आहे इज़त उन्ही जी आहे इन अकरमकुम इंदल्लाह यतकाकुम चेथो इज़त उन्ही जी आहे जेको परहेज़गार आहे जेको मुत्तकी आहे क़ुरान इन आहे त खानदाननि जा बेड़ा बोड़े छॾिया आहे बसि इहा आहे त लथी ज़ातियूं ख़तमु पाड़ा ख़तमु कबीला ख़तमु बेड़ा माण्हुनि जा ॿुॾी विया कीअं जिन खे नाज़ हो मुंहिंजो खानदान हिकिड़ा चवंदा आहिनि न सचल जो चयो आहे असां ऊचे असांजी ज़ात ऊची असां ऊची शहर दे रहण वारे अरे माण्हुनि खे भई तॾहिं चूटियो था कनि असां सम्झूं कोन था इहे हिकिड़ा वरी असांखे सम्झण लाइ निकिता क़ुरान मथे या सचल जी ॿोली मथे जॾहिं क़ुरान सोचे त अलाह वटि इज़त उन जी इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम गरीब हुजे मिसकीन हुजे भले बुख ते वेठो आहे पर परहेज़गार आहे मुत्तकी आहे अलाह फरमाए इज़त उन जी आहे कहिड़ी बि ज़ात वारो हुजे कहिड़े बि ख़ानदान वारो हुजे कहिड़े बि कबीले वारो हुजे
अरब में जे ॻाल्हियूं कोन्हे त नाहे मुतकी, जे अजमीअ में हे ॻाल्हियूं त अजमी मुतकी आहे। अर्ज़ु कयां त बिलाल हो त काड़ो, शिकिल जो बिलाल सुणू कोन हो, चप जे बिलाल जा थुल्हा, तंगारी खण वारो हज़रत बिलाल, माज़ड़ू वीचारो बिलाल। एतरी बिलाल खे ताक़त कान्हे, तेल पखणी ॾाड़ीअ खे मखो ॾे। हज़रत बिलाल जॾड़ो हो, अबू जहल सरदार हो, बिलाल कमज़ोर हो, उमयो बिन खलफ सरदार आ, पर जे चूंडण ते आयो त सरदारनि खे थुॾे छॾियईं, बिलाल खे बैतुल्लाह जी छत ते बिहारियईं। सरदार खे न ॾिठईं, ही भुली पिया न माण्हू जाहिल, जंहिं वटि ज़मीनूं असांजी इज़त मथे, जंहिं वटि बंगुला असांजी इज़त मथे आ, चरिया या ज़मीन कहिड़े कम जी, ए बंगुला कहिड़े कम जा, ए कारूं ऐं पेजोरा कहिड़े कम जूं, जे कलमू कोन थई, क़ुरान कोन थई, दीन कोन थई, ईमान कोन थई, टको चो या दौलत कम जी न थई, समूरा चो वॾे में वॾी दौलत आ ईमान जी, आहे कि न? त बिलाल खे चूंडियईंसि, उहो हज़रत बिलाल आज़ान तो बिलाल ॾे, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। सारी दुनिया जा मुज़न आज़ानूं ॾिन, पर बिलाल जहिड़ी न ॾेई सघंदा, आहे कोन्हे? बिलाल वेचारो बातड़ो आ, अशहद जी जाइ ते बियो चे असहद, अल्लाह इलाहा इल्लल्लाह। साहबा चयो साईं, हज़रत बिलाल शीन जे जाइ ते सीन थो चए, साईं बिलाल खे तब्दील कयो, बांगो साईं ॿियो था रखूं, पाणू फरमायूं थुक बतूं आज़ान ॾे। बिलाल खां आज़ान वारी ड्यूटी खसी वई, उहा राति हज़रत बिलाल नज़र न आयो। हा साईं फरमायो, रे रा बिलाल नज़र नथो अचे, साईं ॾुख थियो हूंदो हुनखे अज़ान खसण जो। पाण फरमायो ॻोल्हियो, जॾहिं बिलाल खे ॻोल्हिनि था, मंबर मोहम्मदीअ ते काती खयो, ज़बान खते बीठो आहे, चए थो ज़बान में बि न हुजे हा, मूंखां ड्यूटी न खसिजे हा, मां अल्लाह जी सॾु आज़ान ॾींदो रहां। हीअ ज़बान कहिड़े कम जी जेका अल्लाह जे ज़िक्र में मुंहिंजी रुकावट बणिजे, ज़बान खे मां कटींदुमि। हेॾा साहब आज़ानूं ॾिनियूं आहिनि, जिब्रील लथो आहे, पाण फरमायूं ए मोहम्मद, रब मूंखे मुको आहे, जेसीं बिलाल आज़ान न ॾींदो तेसीं सूरज ई न उभरंदो। शानू केॾो मिली वियो, इज़त केॾी मिली वियो, हो त काड़ो चेन मुंहिंजा नबी बिलाल चवे असहद पियो, पर मां ख़ुदा अशहद पियो लिखायां। सुभान अल्लाह चयो, बिलाल जी आज़ान रुगो दुनिया वारनि खे थोरी थी वणे, आसमान जे नूरी मलकनि खे थी वणे। सुभान अल्लाह चयो, अर्ज़ु कयां त काड़ो हो त काड़ो, शान केॾो मिली वियो, गरीब हो, मिसकीन हो, रईस जे के हाथनि खे ख़ुदा थुॾे छॾियो, आहे कोन्हे? जेके रईस हा ख़ुदा थुॾे छॾिया, जेके गरीब हा ख़ुदा पंहिंजा कया। छो? हुननि वटि दीन जी दौलत कान हुई, ही दीन वारा। बिलाल खे मारीनि पिया त तलवारीअ ते लेटाइनि, केॾी महिल ढगे जे खल में वेड़ीनि, तरह तरह जा जॾड़े हबशीअ खे ईज़ा वॾीनि। छाला बिलाल छॾ कलमे क़ुरान खे, छा कंदे कलमे क़ुरान खे? जे नबी ते कलमूं थो पढ़ी, ओ नबी पाण यतीम, ओ पाण मिसकीन, जुबन में चतियूं लॻियूं पयूं उन मोहम्मद खे, उनजी ग़ुलामी थो करे। बिलाल चए थो न, मुंहिंजी अख सां त नबीअ खे ॾिस, आहे कि न?
मजना तो छा ॾिठो आहे लैला में? लैला कारी थई, छा ॾिठो अथई तो लैला में? हेॾा पेर करी त बि लैला खे लॻंदा, हेॾा नथो कयां पेर, हेॾा पेर कयां त बि लैला खे लॻंदा, हेॾा पेर कयां त बि लैला खे लॻंदा, हेॾा पेर कयां त बि लैला खे लॻंदा। तव्हांजो मजने पेर वञी ख़ुदा ॾे कया त ख़ुदा खे लॻनि, लैला खे न लॻनि। छा ॾिठो अथई लैला में? मजन चयो बराबरि लैला रंग जी कारी डिघी आहे, तव्हांखे ॾिसण में ईअं थी अचे पर मुंहिंजी अखियुनि सां ॾिसो। बिलाल जा उहा ई लफ़्ज़ हा। समूरा चयो मजन जी जाइ कान्हे, बिलाल जहिड़ा मजननि जो शान मथे आहे कि न? मुंहिंजे अख सां ॾिसो रसूल खे। काफ़रनि मीटिंग कई, हाणे कढो जॾड़े मां हथ, मञी हूं ई कोन थो, कम जो हूं ई कोन्हे, हथ कढूं था। नंबर ते काफ़र मारींदा हा। अबू बकर सिद्दीक़ आयो, उमैया मां बिलाल जी बाह थो वठां, विकिणंदे? हूं ई पे काफ़र हुन खे आज़ादु कयो। हाणे त पैसा मिलंदा। अदा तवजो आहे? तवजो कोन्हे आहे? हाँ, हमरा हिकिड़े कई शादी, छा कई? हमरा हिकिड़े शादी कई, घर आयो, ॼाण शादी इन लाइ कई अथमि त भला घर वारी अम्मा खे बि कमुकार कराए। आयो यो घर, नज़र करे त माउ पई बुहारो ॾे, ज़ाला जो खट ते चढ़ियो वेठी आहे, मथे जे थड़ी जे वाह मुंहिंजा रब वाह। शादी कयमि, अम्मा वेठी बुहारो ॾे, ज़ाल डंडी डूंगरी चढ़ी वेठी आहे खट ते, हुनखे हयात पंहिंजो थिए थो, जॾी वेठी बुहारो ॾे। हाणे आऊं ज़ुबान सां के चवां, हिन टल कई, जे मन ज़ाल खे पंहिंजो ख़्यालु थिए। मां खे अची चई, अम्मा तूं बुहारो न ॾियां थो बुहारो ॾियां, छा पियो चएसि? तूं बुहारो न ॾियां थो बुहारो ॾियां। अम्मा चए पुट तूं बुहारो केॾी दे, मर्द आऊं थी ॾियां। जे मन ज़ाल खे हया पई, वरी खट था वेठी ॾिसे, अचे न पई, ॿुधे पई मां पुटनि जी कचेरी। हू चए पुट तूं बुहारो केॾी, न मां थो बुहारो ॾियां। माई आई, जे छा था ॿिया मां पुट विढ़ो, इहे ख़ुशि थियो त ज़ाल हाणे कुझु हया हिनखे थींदो। चएसि ॿिया बुहारे था विढ़ूं, अम्मा जी मर्ज़ी आहे आऊं ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आऊं ॾियां। चई जहिड़े जो मसइलो ई कोन्हे। चई कीअं? चई हिकिड़े ॾींहुं तूं ॾे, ॿिए ॾींहुं हीअ ॾे। तो बि पंहिंजे नाले न चई, फ़ैसिलो सवलो थी वियो, पंहिंजे नाले वरी बि न चई। आई सम्झ में? काफ़र मीटिंग कई त बिलाल मां था कढूं। अबू बकर सिद्दीक़ पहुतो, उमैया आ बिलाल खे वठंदो विकिणंदे? चई हा। चई कीअं? चई हिकु गोरो गुलाम न मोकिया तोल सोन वठंदुसि। अबू बकर सिद्दीक़ ॾिनी दौलत, बिलाल खे छंडे आज़ादु कराए वठियो पियो वञे। उमैया टह करे ना पोयां। चई सिद्दीक़ सौदे में ठॻजी वई। चई कीअं? चई थोरो पकाई करी, हां त जॾड़े में हीअं पिया था कढियमि, रहंदो पैसा भॼे, मूं ई पिया था कढिया। सिद्दीक़ चयो उमैया ख़ुदा जो कसम सौदे में तूं ठॻजी। चई कीअं? चई हीअ त दौलत जेका तो बिलाल जे बदिले वरिती आहे कुझु कोन्हे, जे पकाई थोरी करी हा त हिन काड़े जे लाइ दुनिया जी सॼी दौलत ॾेई बिलाल जी बाह आज़ादु कराई। शान केॾो मिली वियो, छाजे करे? क़ुरान जे सदके। ईमान वारो हो हज़रत बिलाल, आहे कोन्हे साईं? तर्ज़ु कयां, हिदायत नबीअ जे हथ में कोन्हे, हिदायत रब जे हथ में आहे। हिदायत ॾियण ते आयो, हबश में रहंदड़ हज़रत बिलाल खे ॾिनई। हा हिदायत ॾियण ते आयो, सुहेब रूमीअ खे ॾिनई। हिदायत ॾियण ते आयो, हबश जे बादशाह नजाशीअ खे ॾिनई। हिदायत ॾियण ते आयो, सलमान ईरानीअ खे ॾिनई। हिदायत न ॾियण ते आयो, जेके मके जा हा। अबू जहल मके जो हो, हुयो बि सरदार, पर ईमान जे दौलत खां ख़ाली आ। त जन्म जे बाहि जो बल बणाईंसि, उमैया बिन खल्फ खे जन्म जे बाहि जो बल बणाईंसि। फिरौन खे जन्म जे बाहि जो बल बणाईंसि। फिरौन जी घरवारी बीबी आसिया फिरौन ॾे थी निहारे। फिरौन थो चए आसिया ॾे त ख़बर, मां ॿुधो आहे तो मूसा जे ख़ुदा ते ईमान आंदो आहे। चए थी फिरौन हा मां मूसा जे ख़ुदा ते ईमान आंदो आहे। अलल ऐलान थी चवां ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह
इते फिरौन के जलाल आयो आ फिरौन बीबी आसिया के संघर वणी जमीन ते थो लेटाए जे तो आसिया मुझे मुस न मिलंदी आसिया मुझे महल जहिड़ो महल न मिलंदी बीबी आसिया थी दुआ घुरे ऐ मुंहिंजा रब मांगे फिरौन ताना हयान त मूं जहिड़ो मुस न मिलंदी हिन महल जहिड़ो महल न मिलंदी ऐ मुंहिंजा रब मां दुआ थी घुरा काल तरब बिनली इंदक बैतन फिल जन्नत ए मुंहिंजा रब मां दुआ थी घुरा त मांखे मुर्स बि फिरौन खां जन्नत में सुहिणो मिले मांखे महल हिन खां वधीक सुहिणो मिले आसिया जी दुआ मंज़ूर थी पई साईं खां पुछो वियो पहिरियों फरमायूं आसिया ऐं मरियम जो क़यामत में निकाह जन्नत में मां मुहम्मद सां थींदो सुभान अल्लाह चओ भाईअ खे महल बि मिलियो चई कीअं चई जिंजा ते ख़ुदा जो अर्श आहे अर्श जे साम्हूं साम्हूं बीबी आसिया जो महल आहे शान केॾो मिली वियो आहे कोन्हे इन खे चइबो त ईमान न हटिया दीन वारे दौलत खां वॾी दौलत आहे सुभान अल्लाह चओ अर्ज़ कयां कलमे वारा तो वटि क़ुरान वारी दौलत तो वटि ईमान वारी दौलत तो वटि कलमे वारी दौलत इहे वॾे में वॾियूं दौलतूं आहिनि ऐं वॾे में वॾी दौलत इहा लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अल्लाह फरमाता वॾी दौलत यार नी मां त रसूल वांगे अवां जे जिन समा ॾिनम छा मां अवां जे जिन समा ॾिनम अचे हा जे नबी मलाइकन मां नूर मां अचे हा ए नबी असीं कीअं खाऊं चे तो आऊं खावां कोन कीअं ख़बर पए खाइण जी ख़बर पए इहो त रसूल अची ॿुधायो असांखे त हीअं खाइबो आहे हीअं पीबो आहे हीअं सुम्हबो आहे हीअं ॻाल्हाइबो आहे हीअं हलबो आहे ज़ाल जा हक़ माउ जा हक़ पीउ जा हक़ भेण जा हक़ भाउ जा हक़ मासी जा पुफीअ जा चाचीअ जा सौट जा मासात जा मारोट जा ही हक़ आहिनि मस्जिदुनि जा ऐं जे मलाइकनि मां नबी अचे हा त ॾचे में पइजी वञो हा आहे कोन्हे जिबरील ॾाॾे जो नालो छा आहे ख़बर आहे कंहिंखे चए थो ॾाॾो मूंखे आहे ई कोन ऐं ॾाॾे खां पाक आहियां मामे जो चए थो मामू आहे ई कोन भला जिबरील तोखे ॿार घणा चई शादी मुंहिंजी थियल कान्हे शादीअ थी ॼाण ई कोन इहो रसूल आयो जंहिं ॿुधायो त निकाह ईअं थींदो आहे पोइ ज़ाल मुड़ुस जा हक़ ही आहिनि पोइ औलाद जा हक़ ही आहिनि अलाह फरमाए त वॾो थोरो कयो मां अव्हां जे जिन्स मां तव्हांखे मूं नबी ॾिनो अचे हा जे जिननि मां जे नबी अचे हा अरदायूं कयूं हा कंधो कोन मरोड़े छॾे हा जिन टुकर टुकर हुजनि हा सभिनि जा पोइ आहे कोन्हे अल्लाह फरमाए त न जिन बि इंसाननि जे मथां नबी कोन थो ठहे हिन जा ढांचा कढी छॾींदो नबी हिननि खे मोकिलिया थो हिननि जे जिन्स मां पर हिकु ॻाल्हि आहे त तुंहिंजी मुंहिंजी इंसानियत रसूल जी इंसानियत में वॾो फ़र्क़ु आहे कोन्हे तूं आराम करी तुंहिंजो निंड में विज़ू टुटी पए नबी आराम करे नबीअ जी निंड बि जाग बराबरि आहे कोन्हे तुंहिंजो मुंहिंजो पघर बदबूदार हुज़ूर जो उहो पघर जंहिंमें मुश्क अंबर खां वधीक खुशबू हूंदी हुई हा मैयत खे जो हणंदा हुज़ूर साईं जिन जो पघर मुबारक मैयत कबर में 12 फुट थींदो नबीअ जे पघर वारी खुशबू कफल मां टुप ॾेई चुम थींदी वो नबी साईं जो पघर चादर तू भी खण चादर मां खणा पर टके जो सवाब न टके जी रहमत न नबीअ जी उहा चादर जंहिंजो ज़िक्र अल्लाह क़ुरान में कयो जंहिंजे कंबल जो ज़िक्र चओ क़ुरान में
नबी जे कंबल जो ज़िक्र कुरान में, जुल्फ जो ज़िक्र कुरान में, चादर जो ज़िक्र कुरान में। सुभान अल्लाह चओ। नबी जे हिन उम्मत जो ज़िक्र कुरान में, बच्चन जो ज़िक्र कुरान में, जुमे जे ॾींहं जो ज़िक्र कुरान में, लैलतुल क़द्र जी तारीफ़ जो कुरान में, कुरान में वलियन जो बयान, सिद्दीक़न जो बयान, शहीदन जो बयान, सालिहन जो बयान, रमज़ान जो बयान, जुमे जो बयान, हज जो बयान, नमाज जो बयान, नबी जे यतीमीअ जो बयान, नबी जे मौजज़न जो बयान, नबी जे महराज जो बयान। हाणे भंगवार जे ॻोठ वारा करे वेह मुंडे ध्यान, मता पोयां करी अरमान त चनई अलाए छा चयो। हाणे तवजो करे ॿुध, बा मुंहिंजा नबी तुंहिंजो शान एडो नबी जो रब के प्यारो आ। नबी मक्के में तो हले, अल्लाह तो फरमाए ला उक़सिम बिहाज़ल बलद। ए मुझा सोना नबी, मुझा दिल पर नबी, तुझे शहर मक्के जो कसम, रब छाला तो मक्के जा कसम खणी, जो मक्के में तुझो बैतुल्ला रब चयो तन। मको बैतुल्ला जे करे प्यारो कोन्हे में, मको इब्राहिम जे कदमन जे करे प्यारो कोन्हे में, मको ज़मज़म जे नदीअ जे करे प्यारो कोन्हे में, सफ़ा मरवे जी पहाड़न जे करे मको प्यारो कोन्हे में। रब पो छाला तोखे मको प्यारो आ, जो कुरान में तो कसम खणी अल्लाह फरमायो नबी व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। मुझा सोना नबी इन अल्लाह मांखे मको प्यारो आ, जो तुझा कदम इन्हें मक्के में आहिनि। सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह चओ। माना मको अल्लाह के नबी जे करे प्यारो आहे कोन्हे। एडो चो मको प्यारो ऐं एडी चो नबीअ जी तारीफ़ आहे। नबीअ जो हुस्नी चो निरालो आहे। चेदो खणी नेण भिट धणीअ चयो खणी नेण, खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र, सूरजी शाखूं झकियूं क्यों कुमाणू कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिल भर, झको थियो जोहर मुझे जान बजे जमाल सी। चंड के नाज़ हो हुस्न ते हुजूर जो हुस्न ॾिसी चंड झुकी पियो, सिज के नाज़ हो पंहिंजे रोशनी ते हुजूर जी रोशनी ॾिसी सिज झुकी पियो, तारा कतियूं नबीअ जा ग़ुलाम बणिजी पई, हुजूर जो हुस्न अञा निरालो आहे। एडो चो नबीअ जो शान, एडो चो नबी हसीना। हाणे उन नबीअ खे अल्लाह ताला महराज थो कराए, पर हर पैगंबर खे महराज कराई। फर्श ते मुझे मोहम्मद जो रब महराज रखियो अर्श ते। हर नबीअ खे अल्लाह सी महराज करायो, पर इम्तिहान जे सूरत में उन नबियनि जे मथां आज़माइश इम्तिहान आयो। नबीअ ते इम्तिहान कोन हो, नबीअ खे अल्लाह सी इनाम में आज़मायो। सुभान अल्लाह चओ। कंहिं पैगंबर खे महराज कराई से इब्राहिम नबीअ जे बच्चे खे रब महराज करायो। मिना जे मैदान ते काती बाबो कंस ते रखियो वेठो आ। इस्माइल खे तो चए पुट फंजुर माज़ा तरा, ए अब्बा मां तो ख्वाब ॾिठो आ। इस्माइल ॾाढो मूंखे प्यारो हई, ॾाढो मूंखे प्यारो हई, मां रातिनि जूं रातियूं खलील रब जे दरगाह मां तोखे पिनी वरितो आ। इब्राहिम हीअ दुआ घुरंदो हो, रब्बे हबिली मिन सालिहीन। सुभान अल्लाह चओ। इंशाअल्लाह कॾहिं वरी आयसि लाउड त भला रखजां।
अब्दुल गफार पोइ क़ुरान पढ़ी जहीं जमायत जाए कल्ब फाटी आहे कोन्ही चयो क़ुरान वॾी हस्ती आहे कोन्ही हिकिड़े दवाइज ॿियो कयां हमरा ॾिठुमि दवाइज में रोए पियो वाइदो ख़तमु थियो मूं चयो तोखे मुंहिंजो क़ुरान रवाड़े वेंदो चई क़ुरान थोरी रवाड़ियो चई कीअं के हू भाॻी जो हिकिड़ो कलाम पे वॼंदो वियो मूंखे ज़मानो यादि अची वियो पंहिंजो रोआं पियो अड़े जा पुट वाह इहा आहे हालत माण्हुनि जी हिकिड़े ॻोठ में वाइज़ कयमि 1.5 कलाक मूं साईं बिही अब्दुल गफ़ार 1.5 कलाक ॾिनऊं कुर्सी बि कान वाइज़ करे जंहिंमहिल शइ थियो मुंहिंजो माण्हू सम्झी विया बसि क़ौम अहिड़ी जो नालो कोन थो खणा उन क़ौम जो हूअं ई सॼो लथो पियो आहे वियासीं ख़ुदा जी कुदरत सुबुह जो हिकिड़ी पोहड़ी शाख ते गॾी आबा मौलवी हेॾे आयुसि वेझो हाणे माई पी मूंखे चयो मुंहिंजो मसालो पुछंदी मढ़ी सम्झी आहे नमाज़ पुछंदी त भला आऊं कीअं पढ़ां मूं चयो ॾे ख़बर छा थी चई मढ़ी के जीअं असांजे मस्जिद में मग़ज़ मारी पियो करी ॻोठ बि ईंदो करी वाह मढ़ी वाह तूं बि सभु सम्झी इहा हुन जे हथ में चयो हिदायत बाक़ी तुंहिंजो मुंहिंजो कमु आवाज़ जो करणु आहे कोन्हे अल्लाह अकबर कहिड़ो हुज़ूर मके में वाज़ कयो आहे कूलू ला इलाहा सुभान अल्लाह नथा चओ जमायत ला मानीअ जो इंतज़ाम बि कयो वियो आहे देगियूं परियां खड़कनि थियूं सुभान अल्लाह चओ कूलू ला ज़मीनूं कोन थो घुरां माल कोन थो घुरां सोन कोन थो घुरां नबी पियो वाइज़ो करे जबल कुबेस ते छो नथा चओ लात मां था कढो मनात मां कढो उज़ा मां कढो कुझु कोन वरंदव चवांव थो अलाह खां सवा को महबूद कोन्हे कामयाबु थी वेंदा तौहीद वारा बणिजी पियो छो शिरक कयो अथव मके वारा असीं बि हींअर उहे था वाइज़ कयूं नथा माण्हुनि खे वणनि जंहिं माण्हू जे नाले ए मुला नसी पियो असीं छलन बाज़ार मां वञूं ए अथई लतीफ़ जा पिटल असांखे चवंदई तोखे वरी लतीफ़ पटका ॿधाया असीं आहियूं पिटल बाक़ी तोखे पगूं ॿधाए हलायो अथसि लतीफ़ क़ुरान वारो हो असीं क़ुरान वारा हूं आहे लतीफ़ ॾाढ़ीअ वारो हो असीं ॾाढ़ीअ वारा हूं लतीफ़ पटके वारो हो असीं पटके वारा हूं लतीफ़ नमाज़ी हो लतीफ़ रोज़े वारो हो लतीफ़ ग़ैरती हो आहे लतीफ़ खे इहो कमु पसंदि कोन हो समूरियूं मायूं अचनि मुंहिंजे पिड़ ते हुन ज़िंदगी गुज़री वई 63 साल ज़िंदगी छा साहब जी आहे पर समूरा चओ कंहिं ग़ैर औरत जी शाह साहब नज़र ई चओ न कई आहे ताई खे पढ़नि कोन बाक़ी असीं आहियूं पिटल हालत माण्हुनि जी हा साईं आहे कोन्हे माण्हुनि जा साईं केरु माण्हुनि खे सम्झाए क़ुरान में तौहीद आहे लतीफ़ जे बैतनि में बि तौहीद आहे चए थो छा थो चए थो जे भाई त जोगी थिया त पोइ रली खणी न रुल भेड़े वेह वजूद में करे हेकड़ाईअ जो हुल तूं पाण अमुल छो थो पिनी पेना घरनि खां चेतो पिन्या पिन्या दर न पिन जो पिने पूरी न पवई पिन तो दर पिन जेको ॾेई न पचारे भिट जे नगरी हाणे मां होसि भिरशा में उते चयो हो मान मलंगनि खे मुंहिंजो चयो तई बैत पढ़ो मां बि थो बैत पढ़ा माना उहा कर जेका लतीफ़ कई आहे लतीफ़ साईं हिकिड़ो बैत चयो मलंगनि जो ॿुधो सभु हेॾो कुंडो बि सुम्ही रहिया छा साहब चयो तन तस्बी मन मणियूं दिल तंबूरो जन तंबूरा चौंक ते बि लिखियल आहे चए थो तंदूं तन तल बजूं वहदत सुर वजन चए थो वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंड इबादत तन जी मलंगन जो ॿुधो शाह साहब चयो
कूंडो भी सुता पिया हुजो बेट धणीअ ते गोखरे जो टड़को सब कूंडा हेॾा पी सब सुता पिया छा साहब चयो चरिया चेतो सुता पिया हुजो तव्हांजी निंड इबादत आहे शाह साहब माण्हू सुम्ही रही भिक्षा वारा शाह साहब चयो हाँ क्या जे सुता उथी जाग सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहागो निंड न कंदे न मिले आहे वरी माण्हू मलंग सुजाग थी विया सुभान अल्लाह चयो इहा थी सम्झ आहे कोन्हे असी दाजूं असी समूरन खे मञींदा हूं मां मस्जिद में बावजू हां मुंहिंजी जमात वलियन खे भी मञींदा हूं इमामन खे भी मञींदा हूं सुणे अलीअ खे भी मञींदा हूं असी ॿारनि इमामन जा ग़ुलाम हूं पर असी दाजूं त इमाम क़ुरान वारा तूं क़ुरान वारो थी अली नमाज़ी हो तूं नमाज़ी थी अली जुर्रत वारो हो तूं जुर्रत वारो थी अली नालो गैरत जो आ अली नालो अखर जो आ अली नालो जुर्रत जो आ अली उन सिर जो नालो आ जेको सिर रब का सवा ॿिए जे दर ते झुकियो ई कोन्हे को आहे कोन्हे आहे जा न असीं छो कंदा मञूं माण्हुनि में ग़लति ॻाल्हियूं हलाए ही मुला जेके अथई न ही अलीअ खे कोन मञनि बाक़ी पिणी खे था मञूं चओ असीं अलीअ जा ग़ुलाम आहियूं जेको अलीअ खे नथो मञे चओ न ते लानत चओ 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 अहल बैत जे मुनकरनि ते लानत अलीअ जे मुनकरनि ते लानत असीं था चऊं यादि रख भंगवार असीं उहे मञींदासीं अलीअ खे जे क़ुरान मञाईंदो अली क़ुरान वारो हो अली कुंडन वारो कोन हो अली झंडन वारो कोन हो अली जो जे सिर झुकियो हो त रब जे दर ते झुकियो अलीअ जी शहादत फजर नमाज़ पढ़ाइण पियो वञे मस्जिद जे दर ते पई मिले अलीअ जे पुट जी शहादत करबला में नमाज़ में पई मिले माना उन्हनि खे नमाज़ प्यारी न ही वरी जे साईं मुलनि जा ठकाव नमाज़ ते कोन्ही रोज़े ते कोन्ही हज ते कोन्ही उमरे ते कोन्ही दिल ते आहे दिल मन तन सफ़ा मन सफ़ा कोले मोहम्मद मुस्तफ़ा भंग जा कूंटा दब मुंहिंजी दिल सफ़ा आहे वाह जान जा पुट वाह अब ग़लति ॻाल्हाया समझो ॻाल्हि के मसला अथव हे बाबा लतीफ़ जी दिल साफ़ तब नमाज़ी मूंखे ॿुधायो तुंहिंजी मुंहिंजी अबा वधीक दिल साफ़ आहे जा हुसैन जी साफ़ हुई तुंहिंजी मुंहिंजी दिल साफ़ जा हुसैन जी ओ हुन जे दिल में अमीरन गरीबन ला मिस्कीनन बेवाहन ला हिकिड़ी इज़त हुई हुसैन जी दिल साफ़ हुई चरिया तूं तो चई दिल ते आ हुसैन जी हज़ार दर्जा दिल साफ़ आ पर हुसैन बि करबला में जे सर ॾिनो त नमाज़ में ॾिनई शेमरा लाओ मुंहिंजे सीने तां हुसैन अॼु जुमे जो ॾींहुं अथई छा थो चए मां नमाज़ पढ़ंदुमि हुसैन थो चए मां नमाज़ पढ़ंदुमि शेमर चए थो हुसैन कीअं नमाज़ पढ़ंदे फरात नदीअ जो पाणी बंदि आहे ढुक तोखे पाणी न मिलंदो जे कमीणा मां अलीअ जो फर्ज़ंद हा मुंहिंजो बाबो नमाज़ वारो हो मुंहिंजी अम्मा नमाज़ वारी ही मां हुसैन पे नमाज़ वारो आहियां मुंहिंजो खून पाक आहे मां हुसैन विज़ुअ में आहियां मूंखे झुकण जी ज़रूरत कान्हे मूंखे विकण जी ज़रूरत कान्हे न यज़ीद जी बैत कयां न मां झुकां न को विकां मां हुसैन नमाज़ पढ़ंदुमि हुसैन नमाज़ पढ़ंदे चई हा हुसैन नमाज़ पढ़ियूं आहिनि चई छाला चई अलाह मथां नाने खे ॾोरा पूरे त हुसैन नमाज़ रहाए आयो आहे हुसैन वञे त भल वञे अलाह जी नमाज़ न वञे इहा थी नमाज़ ही नमाज़ पढ़े कोन दिलि ते आहे मर त पतो पवई हिकिड़ा वरी छा चवंदी चवंदा क़यामत जो ॾींहुं थींदो पोइ जेके मुला आहिनि उहे चढ़ंदा ॿकरनि ते छा ते ॿकरनि ते असीं चढ़ंदा यार ख़ुदा जो कदम छे थी वियो जहालत सां छा सम्झायूं वॾेरा कम इलाही वियो साईं ग़लति ॻाल्हि आहे अबा भला तई सचा ॿुधायो मुला चढ़ंदा ॿकरनि ते हिकिड़े अमरा खे चयूं ॻाल्हि ॿुधो मुला थो ॿकरनि खे बि ॾाढियूं ॾिठियूं अथव मुलनि खे बि ॾाढियूं
असीं आहियूं शेर मुंहिंजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह चयो कीअं मुंहिंजो शेर केतिरो बि बहादुर हुजे पोइ बि पलीतो आहे बकर केतिरो बि ॾिनूं पोइ हलाल आहे पोइ तव्हीं हरामी आहियो असीं हलाली आहियूं हलो ॻाल्हि थी वई वरी खणी कंधे हेठि कयूं सम्झ जी ॻाल्हि आहे कोन्हे मुला चवनि था बकरनि ते पोइ छा थींदो जे पोइ जंहिं महिल जन्नत रे वेंदा असाबे कैफ़ जो कुतो बीठो हूंदो जन्नत जे दर ते बकरनि खे ॾिसी कदो भौंक बकरनि में पवंदो टाह को होॾा मुला सभु किरी पवंदा जहनम में असीं नारो हयो हैदरी हलिया वेंदासीं बिश्त में थो वञे बिश्त अमलनि सां मिलंदो आहे कोन्हे तेरहीं रजब मुंहिंजे मुर्शिद अलीअ जी समूरा चयो विलादत किथां ॻाल्हायां कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हायां टाइम मुख़्तसर अदा हथ पोइ जो नमूने निहारियो सुभान अल्लाह जो तेरहीं रजब मुर्शिद अली ॼायो टे ॾींहं मुंहिंजे अली अखियूं न खोलियूं घणा ॾींहं अली अखियूं न खोलियूं हींअर त जेको तो ॿार ॼमे पहिरियों अखियूं खुलियूं पयूं अली अखियूं न खोलियूं नबीअ खे ख़बर पई चाचे खे छोकिरो ॼाओ आहे अबू तालिब खे हुज़ूर 3 ॾींहंनि खां पोइ ॿुधजां मुबारक ॼण लाइ जीअं चाचे जे घर में आया अलीअ अखियूं खोले अवल हुज़ूर जी ज़ियारत अल्लाह फरमायो राज़ हो त मुंहिंजो अली अख खोले त मुंहिंजो अली तालिब खे न ॾिसे मुंहिंजो अली सरदार खे न ॾिसे मुंहिंजे अलीअ जो राज़ हो अलीअ जी दिलि रसूल जी दिलि अज़ल खां ॻंढियल आहे अली अख खोले अवल मुंहिंजे महबूब जी ज़ियारत करे ऐं अलीअ जी परवरिशी रसूल कई अली जी तालीम जो जेका बि सहूलियत सां रसूल कई अलीअ खे निपाई रसूल अली चाचे खां वरिती रसूल ऐं अलीअ जी एॾी इज़त रसूल कई जो ख़ुदा जो कसम अलीअ खे मदीने में चयूं अली रो न अंत अखी फी दुनिया वल आखिर तूं मां मोहम्मद जो दुनिया में भी भा आखिरत में भी भा एॾो हुज़ूर अलीअ खे साथ ॾिनो ऐं अलीअ खे मोहबत कयूं पाण फर्म अली रोई थो चीसी तव्हीं महराज करे आया आहियो तव्हां ॿुधायो आहे अबू बकर जी जाइ जन्नत में आहे उमर जी जाइ जन्नत में उस्मान जो महल जन्नत में मूं आऊं अली रहिजी वियुमि चई अली जंहिं जाइ ते मक़ाम महमूदा मां मोहम्मद जी मारी साम्हूं तो अलीअ जी मारी दुनिया में घर मस्जिद नबवी मस्जिद में भरिसां अलीअ जो मोहम्मद सां घर आहे गॾु आहे त अल क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में बि मोहम्मद जो घर अलीअ जे घर सां गॾु आहे शान त ॾिस पर अली क़ुर वारो अली क़ुर वारो अली जा फ़ैसला बि निराला अलीअ जा फ़ैसला ई निराला अली नमाज़ ते पियो वञे कहिड़ा मां अली जा फ़ैसला बयानु कयां अली नमाज़ ते पियो वञे काफ़र हिकिड़े चयो अॼु अलीअ खे नमाज़ खां सीड़ाईंदुसि छा जी अली 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 हिकिड़ो मसइलो सम्झा चई कहिड़ा जानवर बचा थिया ॼण कहिड़ा अना था ॾियनि छा चीज़ कहिड़ा जानवर बचा था ॾियनि कहिड़ा अना अली सम्झी वियो त ही तड़ियल घर जो सॼो ॾींहुं रुली हाणे मस्जिद न बि नमाज़ लाइ पियो वञा हाणे त तूं मूंखे सीड़ाई अली साईं चइसि ॻाल्हि ॿुध जिन जानवरनि जा कन ॿाहिरि उहे जन बचा जिन जानवरनि जा कन अंदरि उहे जन अना तूं पंहिंजी ॻोल्हे पिणे भली ॻोल्हे हाणे उहो पियो ॻोल्हे कहिड़नि जा कन ॿाहिरि आहिनि कहिड़नि जा अंदरि सुभान अल्लाह हाँ अभी नमाज़ी हो छा मालीअ जे शान ते ॻाल्हायां विची जी नमाज़ रसूल पढ़ाई अबास फर नमाज़ विची नमाज़ घणियूं रकातूं आहिनि 4 नबी पहिरीं रकात ॿुधजा शान पहिरीं रकात जंहिं महिल रसूल पढ़ाई रुकूअ में विया त तमामु डिघो रुकू कयूं छा कयूं मौलवी तो नमाज़ पढ़ाई डिघो रुकू करे पोइ सलाम वराए हिकिड़ो आहे कोन्हे अहिड़ी नमाज़ अली घर पढ़ असांखे गाहन जा कम वॾा धंधा डिघो हाणे ॿुधजा साहब अचो असांखे गुमान थियो त या त हुज़ूर खे मथे उथण विसरी वियो आहे इन मां अंदाज़ो लॻायो या त रुकूअ में दम परवास थी वियो आहे हाणे इन मां रुकूअ जो अंदाज़ो लॻाइजो साहबा पुछी बि कोन पिया सघनि साहबा बि रुकूअ में देर सां हुज़ूर रुकूअ मां मथे उथिया समी अल्लाहु लिमन हमीद साहबा खे चयो
करार आयो 4 रकातूं गावा घणियूं 4 रकातूं हुजूर नमाज पढ़ाए मुकम्मल कयूं सहाबा चन पिया नबी का पुछंदासीं नबी जी सलाम वराए जे पेश इमाम जमायत दे मुंह कंदो आ हुजूर सलाम वराए यकदम तो हुजूर चे आइन अलीयुन सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह अली किथे आ सुभान अल्लाह चो आखिरी सिफ़ मां हकल थी या रसूलुल्लाह अली हाज़िर आहियां अली हेॾां अच वे इन वाक़े खे सम्झिजो ईमान अफ़रोज़ वाक़ियो आहे चार्जर मोबाइलूं चार्ज कंदा आहिनि हीउ वाक़ियो तव्हांजे दिलि जी बैटरीअ खे चार्ज कंदो अली जी साईं अली तोखे ख़बर आहे त पहिरीं सिफ़ में तकबीर जेको हणे थो मोज़न तकबीर ऊला सां गॾु पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ण जो सवाबु केॾो आहे अलाह मां मोहम्मद रे कहिड़ी वही कई आहे साईं अली चयसि मूंखे ख़बर आहे सवाबु वाक़ई वॾो पोइ अली तोखां पहिरीं सिफ़ कीअं वई तोखां तकबीर कीअं वई चई या रसूल आऊं त मस्जिद नबवीअ में उन्ही टाइम हाज़िर होसि जॾहिं हज़रत बिलाल बांग पे ॾिनी अली पोइ तोखां पहिरीं सिफ़ कीअं वई चई या रसूल मूंखे विज़ूअ में शक थी पियो छा में विज़ूअ में शक थी पियो उनजे लाइ हाणे निमाज़ थियण वारी आहे घर ॾे विस्तां विज़ू करे अचा सॾ कयमि हसन हुसैन खे पर जवाब कोन मिलियो जीअं माउ जो बच्चो खजी वञे मां तड़पे मूं अलीअ खां नमाज़ पई वञे मूं अलीअ जो अहिड़ो हाल हो परेशान आहियां ओचितो के बि आवाज़ थियो अली हीअं पोइ हिते निहारियां लोटो आहे सुहिणो उनजे मथां सुहिणो साए रंग जो रेशमी रुमाल ॾिनल आहे हवा जे ज़ोर ते बीठो आहे ग़ैबी आवाज़ अली पाणी पीउ पे विज़ू बि कर हली नमाज़ में शरीक थी जे पानी जो खोलिया त खीर खां वधीक सफ़ेद माखीअ खां वधीक मिठो तमामु सुहिणो पाणी जे पीतुम बि साईं ढव करे विज़ू कयुमि आऊं अची शरीक थियुसि सिफ़ूं ॿधिजी चुकियूं हूं बिलाल तकबीर में ॿुधी ए अली तोखे ख़बर आहे त हो पाणीअ जो लोटो तुंहिंजे आॾो केरु खयों बीठो हो सोणी अली चयो साईं न पाण फरमाई त हज़रत जिब्राइल हो सुभान अल्लाह चयो ए अली तोखे ख़बर आहे इहो पाणी कहिड़ो हो इहो हौज़े कौसर जे जन्नत जे नदीअ जो पाणी आहे ए अली तोखे ख़बर आहे इन लोटे जे मथां रुमाल कंहिं विझी ॾिनो हो तालीअ खे साफ़ शफ़ाफ़ पाणी मिले इहो मीकाइल हो ए अली तोखे ख़बर आहे त पहिरीं रकात में मां मोहम्मद डिघे में डिघो रुकू कयो छाला जो इसराफील मलाइक मां मोहम्मद जे मुसले ते गोॾनि ते हथ रखी बीह रहियो रसूला एसि ताईं पंहिंजो मुंहुं मुबारक मथे न खणजां जेसीं अली नमाज़ में शरीक थी इहा अलीअ जी नमाज़ हुई बुकीअ में मुर्शिद अलीअ खे तीर लॻो पिया बुकीअ में छा में बुकीअ में तीर लॻो पियो आहे तकलीफ़ आहे सोणी अलीअ खे चयोसीं तीर कढूं चए मूंखे तकलीफ़ ईंदी सोना अली तीर कढूं चए तकलीफ़ ईंदी पोइ साईं कीअं कढूं चऊं अली नमाज़ पढ़ां पोइ मूंखे तीर कढिजो अली चयो अल्लाह अकबर 4 रकातूं अली नमाज़ पढ़ियूं पहिरीं रकात में कढियूं सोणे अली सलाम वारा चए तीर कढियव जा न चईं तीर त पहिरीं रकात में कढियोसीं चए ख़ुदा जो कसम अलीअ खे ख़बर ई कान अली अली आहे कोन्हे साईं अली इनखे चइबो अथई हिननि हमरा खे चयूं बुंडी खण न खई चए अली अली करे खण हली 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 बुंडी खई त न खणी सघियो चए कीअं खणी नथो चई अली अली आहे पर बुंडी बि बुंडी आहे खणो चरिया माण्हू हैदर करार जेको हो सो वॾो ग़ैरतमंद हो आहे कोन्हे साईं हैदर जो शान पंहिंजी जाइ ते हज़रत अलीअ खे अम्मा फातिमा सुट जा ढेरा कटे ॾिना अली 7 ॾींहं थी विया आहिनि बचनि कुझु कोन खाधो आहे सुभान अल्लाह ही खपाए बाज़ार मदीना में जेके दरहम मिलनि अटो वठी आ हसन हुसैन खे खारायूं मानी अली जी बाज़ार में वियो 6 दरहमनि में खपायूं घणा दरहम 6 दरहम अञा सामान वठण जो इरादो करे पियो त पोयां हकल थी ए अली मूंखे अल्लाह जे रस्ते में ख़ैरात ॾे 6 दरहम सवालीअ खे ॾिनई अल्लाह अकबर सोच तो सही अञा उते बीठो अली हमरा हिकिड़ो सुहिणी ॾाची काहे अलीअ ॾे आयो महार अलीअ जे हथ में ॾेई अली मूंखां ॾाची वठ चए मूं वटि त पैसा कोन्हे चवां तोखां पैसा घुरां कोन थो जॾहिं थींदी तॾहिं हिन जी ॾाची मूंखां वठ
अली डाची वठी महार सूदो हथ में छले पियो हैरान थी वियो ॿियो माण्हू आयो अली 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 डाची खप विकणंदे चई हा सुभान अल्लाह 600 दराम ॾेई विस घणा डाची जा 600 दराम अलीअ चया बि कोन उन माण्हू खे ॻोल्हियईं त हाणे वञा हुनखे पैसा ॾियां जंहिंखां डाची वरितमि ओ माण्हू न मिलियो चवण वञी नबीअ खे ॻाल्हि ॿुधायां साईं हीअ मूं डाचीअ जो सौदो कयो हीअ अजीब मूं मंज़र ॾिठो आहे हुज़ूर खे वञी ॿुधायां हुज़ूर मूंखे सम्झाईंदा अटो वठी घर ॾे आयो नबी साईं अॻई हज़रत अलीअ जे घर वेठो जीअं जो दर नबी टुपियो अली टुपियो हेॾा मुंडे निहारजां जीअं जो दर अली पंहिंजे टुपियो हुज़ूर ॾे निहारी अमा फातिमा बि खिले पई नबी साईं जन बि खिलनि पिया अञा अली ॿुधाइण पियो चाहे त नबी परे खां चयो अली ॾे ख़बर डाची खपाए आहे या रसूल अल्लाह वाके के ख़बर पई पाल फरमाई त मां मोहम्मद ॾे वही लथी आहे मांखे रब ॿुधायो आहे ए अली तोखे ख़बर आहे इहा डाची कहिड़ी खपाए आयो आहीं चईसी न पाण फरमायो अली उहा डाची खपाए आयो आहीं जंहिं डाचीअ ते क़यामत में सवार थी मुंहिंजी न्याणी जन्नत में वेंदी ए अली तोखे डाची कंहिं ॾिनी ही जिब्राइल हो तोखां वरती मीकाइल हुई ए अली तोखे एॾो बल पलान एॾो बदिलो छाजे करे मिलियो चईसी न पाण फरमाई 6 दरहम अल्लाह जे रस्ते में ॾिना अली हिनखे चइबो आहे सुभान अल्लाह चयो अली ॾे हिकिड़ो माण्हू आयो 40 औरतूं आयूं हज़रत उमर वटि घणियूं मसला सम्झो चइजी असीं पाण में मुंझी पिया आहियूं छा में चे हिकिड़ो मर्द अदा मसलो सम्झिजां हिकिड़ो मर्द हिक ई घर में 4 औरतुनि सां निकाह करे रखी सघे थो 4 ज़ालूं घणियूं बा 4 क़ुरान त चए थो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा क़ुरान चैन जी इजाज़त ॾे थो पर इंसाफ़ सां इंसाफ़ जे करे सघी त हा त कर न त पोइ हिकिड़ी गंज अथई आहे इंसाफ़ करी कोन शादियूं कंदो वञी शादी कंदो वञी हिकिड़े माण्हूअ कयूं 3 शादियूं घणियूं 3 मालासीं 12 ॾिनसि शाम जो घर आयो ज़ाल हिकिड़ी चएसि ॿारनि सूद अची ॻाल्हि ॿुध सॼो ॾींहुं तो नवाब शायदि चकर काटे आयो हुई घर में कुझु कोन्हे तोखे हवा बचनि जो ख़्यालु ही को अॼु जुआ हाराए आयो हो ज़ाल ॾे निहारे चई विहाणो घर में ज़हर करे ॾिनो अथई 12 सूदो तलाक थी हल 12 सूदो वरी ॿी माई ॻाल्हायो चई छितो न खोलंदी हुई चरिया हक़ पई तोखे जे तलाक चए विच में तो नाफ़रमानी कई तोखे 12 सूदो तलाक हल वरी विच में 3 माई ॻाल्हायो चई चरियो वई छा तलाक पियो नी चए चप तोखे बि तलाक 12 सूदो हल पारे जी हिकिड़ी माई अची मथां बीठी चए भाई छा मसलो आहे तलाक पियो नी चए केरु इतराज़ न करे तोखे बि तलाक आहे माई जो मथां मुड़ुसु निकिरी आयो चए मुंहिंजो को बि इतराज़ कोन्हे को ओ तोखे बेज़ारो इहे ज़ालनि जा हक़ आहिनि हा साईं ज़ाल ऐं मुड़ुसु अज़ीम रिश्तो आहे मवद्दत व रहमत ज़ाल कहिड़े ख़ानदान जी आहे मुड़ुसु कहिड़े ख़ानदान जो आहे पर ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जे विच में मोहबत जेका अलाह पैदा करे थो अलाह फरमाए वॾे में वॾी मुंहिंजे कुदरत जी निशानी आहे ज़ालुनि जा बि हक़ आहिनि मुड़ुसनि जा बि हक़ आहिनि अॻियां नबी आहे दर हीअं अलीअ जो आहे हीअं रसूल जो आहे फ़ासिलो वधीक परे कोन्हे वेझो फ़ासिलो आहे नबी जे दर सां अलीअ जो दर गॾु आहे सुभान अल्लाह चयो अॻियां नबी आहे विच में अली आहे 3 नंबर ते अम्मा फातिमा नबी पंहिंजे घर मां बीबी फातिमा खे अलीअ जे घर छॾण पियो वञे सुभान अल्लाह चयो अम्मा फातिमा थी अलीअ खे चए अली हिकिड़ो अर्ज़ु कयां चे फातिमा चए अॻियां बाबो जानी थो हले विच में तूं थो हली 3 नंबर ते मां फातिमा थी हलां अली विच वारी जाइ मूंखे ॾे मुंहिंजे पुठियां तूं थी चे फातिमा छो जे अॻियां बाबो हले त बाबे जा कदम ज़मीन ते थियनि बाबे जे कदमनि जे मथां मूं फातिमा न्याणीअ जा कदम हुजनि मूं फातिमा जे कदमनि जे मथां तो मुड़ुसु अलीअ जा कदम हुजनि धारे मर्द जो कदम फातिमा जे कदम ते न पवे उहे ज़ालूं हुयूं आहे कोन्हे उहे ज़ालूं हुयूं औरत मुड़ुसु जंग में वियो आहे सुभान अल्लाह चयो ओ शांत ॾिस मुड़ुसु जंग में वियो आहे दर ते सॾो थियो माई तुंहिंजे पीउ जे मुल्क मां आयो हा तुंहिंजो पीउ मर्ज़ुल मौत में आहे मरण वारो आहे बीमार आहे हलणो पवंदो माईअ दर मां ॻाल्हायो चए कान हलंदसि मूंखे मुड़ुस जी इजाज़त कान्हे का
अॼु छा था सम्झो थोरो शल न थिए जुती हथ में मुड़ुस वेठो हुजे आऊं वञई पई तूं हिते वेठो हुजे आहे कोन्हे सिज वियो आहे लही छा सम्झायूं माण्हुनि खे हा न साईं मां कान हलंदुमि ॿियो माण्हू आयो अम्मा चरी नथी तुंहिंजो बाबो बीमार आहे मरण वारो आहे सकरात आहे हल चेती मां कान हलंदुमि मूंखे मुड़ुस जी इजाज़त कान्हे टियों माण्हू आयो अम्मा मरी वियो तुंहिंजो बाबो चेती कान हलंदुमि मुड़ुस जी इजाज़त कान्हे ॿुध जा लफ़्ज़ नबीअ खे चयूं या रसूला हिन औरत जो पीउ मरी वियो आहे नथी हले पाण फरमायूं ॿुध जा लफ़्ज़ त जंहिंखे मुड़ुस जी इजाज़त कान्हे उनखे मां नबी बि इजाज़त नथो ॾेई सघां सुभान अल्लाह चयो शान त ॾिस पोइ उन जे बाबे जो जनाज़ो खणी माईअ जे अंदरि घर जे अंदरि टुपाए दर ॾेई पीउ जो लाश कफन खोले चई अल्लाह मूं मुड़ुस जी इज़त रखी आहे बाबे जी आख़िरत में लॼ तूं रखजां इन अमल जे करे मुड़ुस जी इज़त रखण जे करे अल्लाह उन जे बाबे जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो करे अॼु बि जे असांजी औरतूं हुजनि अहिड़ियूं त पोइ कंदा भाइयो आहे कोन्हे साईं शान तरस मक़ाम तरस त कहिड़ी पे मूं ॻाल्हि कई यादि कान्हे 40 औरतूं तूं रंग जी सुभाणे हेॾा हिकिड़े पासे वाइज़ करण लॻासीं राति जो 3 बजे वाइज़ था लथुसि टक मौलविन जी मूं लाइ मानी खणी आया ॿुभाए मूंखे इहा ख़बर ई कान्हे त को घरां विढ़ी आया आहिनि मानी ते हिकिड़े खे पुठी रखी मूं चयो तूं रंग जी आहीं मौलविन जी ख़िदमत ॿियो करी ॿिए चयो हीउ पियो पिन ई ऐं हीअ रंग जी इहो पर हीअ रंग जी इहो सुभाणे अलाह चयो हिन जो ज़हन भलो आहे कोन 40 औरतूं आहियूं टाइम घणो थियो आहे 2 लॻे 10 मिंट सवा ते अचां मूंखे ॿुधाइजां चई सही हिकिड़े मर्द खे 4 औरतूं हिकिड़े घर में हिकु ई वक़्तु रखण जी शरीयत इजाज़त ॾे थी इंसाफ़ सां पोइ औरत खे हिकिड़े वक़्त में 4 मर्द रखण जी इजाज़त छो कान्हे वॾो मसइलो आहे न मर्द ॿियो रखे बाक़ी अची औरतूं न रखूं हज़रत उमर मसइले में मुंझी पियो पाण फरमाए त हीउ फ़ैसिलो अली कंदो सुभान अल्लाह चयो भले सिद्दीक़ साईं जी ख़िलाफ़त हुजे उमर साईं जी हुजे उस्मान जी हुजे जज अली हो असीं छो नथा मञूं यार जज अली हो अली उहो जवाना हुज़ूर निहारे पाण फरमाए अली अन मदीनतुल इल्म व अलियन वाबहा ऐं इल्म जो शहर आहे उन शहर जो दर तूं आहीं अन दारुल हिकमत व अलियन बाबा ऐं हिकमत जो घर आहे दर तूं आहीं सुभान अल्लाह वॾो शान अली जो असीं छो न मञींदासीं अल्लाह जी कुदरत सोनो अली आयो मायूं छा थियूं चयो सही फ़ैसिलो कयो साईं कुझु अलीअ जा फ़ैसिला सम्झायां चई फ़ैसिलो कयो त 40 औरतूं असीं आयूं आहियूं त मर्द हिकिड़े घर में हिक ई वक़्त में 4 ज़ालूं रखे थो हिकिड़ी ज़ाल 4 मर्द छो नथी रखे सघे सोने अली चयो वञो पंहिंजे पंहिंजे घर पाणीअ जो थांव भरे अचो पंहिंजे पंहिंजे घर छा भरे अचो वयूं 40 औरतूं भरे आयूं अली से फरमात इहो थांव सभु पाणी हिन खॾ में न आयो सभई न तो चाण वापसि सभु खां पंहिंजो पंहिंजो पाणी कढे चइजे इहो नामुमकिन आहे पाणी मिली वियो चई बाबा पोइ ईअं ख़बर कान पवंदी त इहो कंहिंजो औलाद आहे औलाद में त फ़र्क़ु पवंदो औरतुनि चईसीं असांखे माफ़ी ॾेसी सम्झी वियासीं 12 माण्हू कूफे खां निकिता सौदागरी जे सामान सां जंहिंमहिल वापसि मोटी आया हिकिड़ी औरत चयो तव्हां 12 सां गॾु मुंहिंजो मुड़ुस बि निकितो हो छा चई चयो माई और रस्ते ते मरी वियो चयो हुनजो दौलत अचे दौलत बसि विराए छॾी हू उन्हनि खे खून करे छॾियो सोनी अली हेॾे आई चईसीं 12 ॼणा ही जेके ॾिसी पई हिननि सां मुड़ुस मुंहिंजे सफ़र ते निकितो हो अॼु ई मञनि नथा सोनी अली हुन यारनि खे घुरायो चई बाबा 12 ॼणूं हिनजो माई जो मुड़ुस तव्हां सां हलियो सफ़र ते ऐं सही रस्ते ते मरी वियो मरी अचे हा पाण फरमाई त न यारनि खे सोनी अली जो फ़ैसिलो यारनि खे मस्जिद नबवी जे जुदा जुदा थंभनि सां ॿधो न जुदा जुदा ॿधऊं सोनू अली हिकिड़े पहिरें वटि वियो चई सची ॻाल्हि कर चई मूंखे कान ई ख़बर अली सी ॾाढे चयो अल्लाह अकबर सोनी अलीअ चयो ई उन्हनि सम्झो पाण हिन वञी सची कई आहे हिकमत अलीअ जी ॾिस आयो ॿिए चई छा थो चई चई हाणे हुन हूअं ई सची कई आहे वाक़ई सां मारियो अथसि सुभान अल्लाह
पोड़ो आयो हिकिड़ो जवान अलीअ वटि जवान चयोसीं मुंहिंजो पीउ मरी वियो मुंहिंजो पीउ ही पोड़ो पाण में दोस्त आहे बाबा मरण जे टाइम ते हिनखे 10,000 दीनार ॾिना घणा बाबा चएसि मुंहिंजो पुटु वॾो थिए तोखे जेके वणनि मुंहिंजे पुट खे ॾे ॿिया तूं खण हाणे वॾो थियो आहे चाचे खे चवां पियो बाबा 10,000 दीनार ॾिना चाचा मूंखे ॾे बाबा तोखे चयो तोखे जेके वणनि मुंहिंजे पुट खे ॾे 1000 रुपया मूंखे ॾे 9,000 रुपया पोड़ो पाण रखे पोइ 5 पाण रखे 5 मूंखे ॾे साईं फ़ैसिलो कयो सोनेली फरमाता तूं छा थो चई मड़ा चिज़िया ॻाल्हि सची आहे हिन जे पीउ मूंखे 10,000 दीनार ॾेई मूंखे चयो त तोखे जेके वणनि से मुंहिंजे पुट खे ॾे ॿिया तूं खण 1000 ॾियां थो ख़ुशीअ सां नथो वठे चे फ़ैसिलो कयां चई हा चे पोड़े खे चई 9,000 हिन खे ॾे त ठोके हिन ते लथियूं चई 9,000 कीअं चई बाबा तोखे हिन जे पीउ चयो हो त तोखे जेके वणनि उहे मुंहिंजे पुट खे ॾे तोखे 9,000 वणनि था न ए रखींदो न पाण ॾे उहे हिनखे ॾे सुभाणे अल्लाह आई सम्झ में ॻाल्हि आई सम्झ में ॻाल्हि चयो अली अली आहे सुभाणे अल्लाह चयो अली जो वॾो शान आहे त मुंहिंजा दोस्तो यादि रखो अॼु मुंहिंजो भंगवार जे हिननि मुस्लमाननि खे इहो ई पैगाम आहे मस्जिद नबी में सभु बाविज़ूं आहियूं असीं सभिनी खे मञूं था असीं अहल बैतनि खे इमामनि खे वलियनि खे सदीक़नि खे शहीदनि खे असीं सभिनी खे मञूं था पर यादि रख असीं इहे मञींदासीं जे क़ुर मञाईंदो उहे निमाज़ी हा तूं निमाज़ी थी उहे गैरती हा तूं गैरती थी उहे हया वारा हा तूं हया वारो थी उन्हनि जी दिलि ख़ुदा जे घर सां टिकियल आहे कोन्हे हे रजब शरीफ़ जो महीनो आहे हिन में सुहिणे मुर्शिद अलीअ जी विलादत बि आहे सुहिणे मोहम्मद जो महराज बि आहे पर वक़्तु ऐं लाउड जे तक़ाज़ा जे करे जेको बयानु थियो अलाह जी क़बूल कल फरमाए आख़िरी ॻाल्हि करे मां दुआ घुरां आख़िरी ॻाल्हि बेनमाज़ी माण्हू इन गुफ़्ते मां सम्झी वञे जेको न बेनमाज़ी आहे इन गुफ़्ते मां न सम्झो कॾहिं कोन सम्झंदो अब ग़लति ॻाल्हि आहे निमाज़ ते मां ॻाल्हायां मथां रमज़ान जो बरकत जो महीनो पियो अचे मलाइको दफ़्तर खयो मलाइकनि दफ़्तर जी मुंहिंजा रब रमज़ान जो महीनो आयो आहे बानू घणा फर्ज़ पियो पढ़े चए रब हिकिड़ो चए 70 लिखी छॾियोसि छा रब बानू नफ़िल पियो पढ़े चए फर्ज़ लिखी छॾियोसि रब बानू उमिरि लाइ निकितो आहे चए हज लिखी छॾियोसि सुभान अल्लाह चयो रब बाने हिकिड़ो सजदो कयो आहे चए 1,500 नेकियूं दफ़्तर में लिखी छॾियो सुभान अल्लाह चयो रब उनखे रोज़ो आहे रोज़ो रखी फजर जो आयो आहे त ॻोठ में चांहि खणी अचो होॾां रोज़ो रखी आयो आहे ॾींहं जो चांहि बि घुमाई कोप खे 17 बोतल खे बि घुमाई कुकड़ जो ॾिठई आयो आहे वॾेरे लाइ उहो बि खाधई खाई हाणे ओचितो अरे मूंखे त रोज़ो आहे हाणे परेशान थी वियो अलाह जे परेशान न थी इहा मां ख़ुदा जे तरफ़ खां महिरबानी थी रोज़ो क़बूल थी सुभान अल्लाह चयो बाक़ी हिकिड़े जुमो हिकिड़ो आचर ॿिनि मवालनि रोज़ो रखियो जुमू त सुम्ही रहियो आचर खे अची हाए घोड़ा थी मथे हारे अचे रब मुलनि जी त दुश्मनी आज़ानू न सारी पर तुंहिंजी बि दुश्मनी आज़ान जिते सिज आहे उते बीठो आहे भला आचर खे न ॾिस सिज खे लाए भला जुमू थो मरई इहा सम्झ में ॻाल्हि आहे रोज़े जो वॾो शान आहे सुभान अल्लाह चयो इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं चओ ही वरी छा चवंदई अचे पियो मुलनि जे खाइण जो महीनो ऐं तूं वरी पेट सां पथर ॿधंदे हा न असांजे खाइण हिकिड़ा वरी छा चवंदा अचे रमज़ान जो महीनो त रब राज़ी थिए ए केरु चवंदो मोमिन चवंदो चओ मुनाफ़िक़ छा चवंदो पोयो चंड मूंखे ॾेई शीशी अथनि साईं क़ुर में लिखियलु आहे न त वमन कान मरीज़न अव्वला सफ़र हिकिड़ी आयत पढ़ंदई ॿियो कोन पढ़ंदई हाणे अलाह जी फरमाए थो सफ़र वारो ई मरीज़ रोज़ा न रखे इहा आयत यादि न लिखे वमन का साईं आऊं त रखण ते दिलि ॾाढी थी मुंहिंजी चई पर क़ुर थो चए न वमन कान मरीज़न अव्वला सफ़र ऐं मरीज़ सफ़र वारो छिकी साईं आंडनि में वठ वठां ॾाढी दिलि चई थी रोज़ा रखां ॾिसींदो साईं हीअ मुले खां पढ़ाए आयो हाणे साईं पी पाणी वट वटा करे जंहिंमहिल रमज़ान शवाल चंड ॾिठो हमरा थिया वरी पहिरीं सिफ़ में बीठो आहे हिकिड़ो रोज़ो कोन रखे चए मोल मुंहिंजी ॿधी करे हिकिड़ो बांठो खोतबे वारो हल पोइ हिते
ई दायरो से तारन जी चङो मुर्सा गया रखे हिकिड़ो रोज़ो कन मुला पढ़ाई त भॼा चोई त रोज़ेदारनि जी आहे कोन्हे हिकिड़ा वरी छा पिया चवनि मुला हाणे ख़बर पवंदी हुई मुंहिंजो छो छिती गर्मीअ में रमज़ान रखिजो रोज़ा त ख़बर पए मूं चयो इंशाअल्लाह अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो रखंदासीं चओ रोज़ेदारनि जे मथां ॾिसजां त केतिरी रमज़ान में रब जी रहमत ॾींहं थधा हुजनि या न हुजनि रोज़ो रखंदासीं आहे कोन्हे बरकत जो महीनो आहे सुभान अल्लाह चओ आख़िरी ॻाल्हि कयां मां बेनमाज़ीअ लाइ सोणी अलीअ वटि हिकिड़ो माण्हू आयो सोणी अलीअ खे चई साईं ऐं हिकिड़े मसइले में मुंझी पियो छा में अबा जेको बेनमाज़ी आहे हिकिड़ी सम्झी वठे छो त असां मुस्लमान टिनि क़िस्मनि में विराइजी विया आहियूं अदाए यार मूं ॾे